सोबोदरो सिटी रिपोर्टर इख्तियार हुसैन मेमन। सोबोदरो अस्पताल में दवाऊं अणलभ, मरीज दरबदर। एमएस सेल्फिन में पूरो आखिर इंतजाम केर संभालींदो। अवाम अस्पताल में बेयारो मददगार, वसवारन खां जल्द नोटिस वठण जी घुर। खबर मूजिब अॼु हफ़्तो गुज़रण बावजूद अस्पताल में हिक बि दवा ॾिसण में न आई। एमएस सोबोदेरो रुगो फोटू कढाइण में पूरो। मूंखे त अफ़सोस थो थिए त ही एमएस कहिड़ी कारकर्दगी जी ख़ुशी में तस्वीरूं थो कढाए, जॾहिं त अस्पताल में न का सीरप आ, न टिकी आ, न का सिरिंज आ, न ई का एमरजेंसी में दवा या डॉक्टर मौजूद आ। त पोइ एमएस सोबोदेरो डॉक्टर अज़ीम अब्बासी को पुछा करे त अव्हां कहिड़ो तीर मारियो आ, जॾहिं अव्हां कंहिं मिस्कीन खे एक टेबलेट या इंजेक्शन नथा ॾेई सघो त बाक़ी अव्हां एमएस कीअं था सॾायो। जॾहिं त हिन सोबोदेरो अस्पताल खां सवाइ जेके बि ॿियूं अस्पतालूं आहिनि उन्हनि में कम अज़ कम ग़रीबनि ऐं मिस्कीननि लाइ बुखार जे लाइ दवा ऐं डॉक्टर मौजूद आहिनि। ज़ाहिर में इहे अस्पतालूं यूसी सतह जूं आहिनि, पर काफ़ी अस्पतालुनि खे एम्बुलेंस बि सहूलियत मौजूद आहे। बाक़ी सोबोदेरो जे अस्पताल जी एम्बुलेंस नाकारा बणियल आहे।